टाइम पास कयो टाइम पास टेंशन के गोली मारे पटाको मस्ती जो बारियो टेंशन के गोली मारे पटाको मस्ती जो बारियो टाइम पास अचो खुशी में कयो टाइम पास I have come to meet Mr. Satram Das. I am one and only Mr. Satram Das here. What is your marital status? कुंवारो ही समझ छो मां मरी वई आहियां छा? हैं? अरे तोखे गुजारे 15 साल थी विया आहिनि। त पोइ चओ न प्रीतम चाचा। चाचा तू मूंखे 17 मां वांगुरु डार्लिंग चओ न। डार्लिंग बारन में थियो बार तव्हां यारन में थियो यार तव्हां ओ बारन में थियो बार तव्हां यारन में थियो यार तव्हां दिल भर कोई दिल ॾिए त बणिजी वञो दिलदार तव्हां अगर कंदा तव्हां सब सां प्यार दिलकश लॻंदो ही संसार टाइम पास कयो टाइम पास कयो टाइम पास वेचारी अकेली आ मूं वांगुरु मिड़ई ॿ अखर ॻाल्हाए करे मन विंदराईंदा आहियूं। इन करे असांजी संस्था बुजुर्गनि जे लाइ माथेरान हिल स्टेशन जी टकरीअ ते हिकु ओल्ड एज होम ठाहिण थी चाहे। हाँ ये सवलाई सां उन्हनि खे धिको ॾेई सघो। राधा रानी तू मूंसां गॾल हिन घर में कम करण जी काई ज़रूरत कान्हे। हाणे बि वक्त अथई राधा खे रोकेस। हाँ रोकेस न मम्मी न त राधा हली वेंदी। हाँ कहिड़ो उहो माण्हू जंहिं इश्क हाँ कयो जंहिं इश्क हाँ कयो जंहिं इश्क हाँ कयो मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो हर को सटलिया सूंह जो नाहे कोई बचियो हर को सटलिया सूंह जो नाहे कोई बचियो मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो। मां सोचो आहे कि मां क्रिश खे पाण सां गॾु वठी थी अचां ऐं उन जे लाइ इंडिया जी छोकिरी पसंदि करे पोइ थी मोटां वापस। क्रिश ऐं राधा जी शादी थींदी ऐं तव्हां जे मर्ज़ीअ सां थींदी अॼु न सुभाणे तव्हां खे अचणो पवंदो मुंहिंजे घर राधा जो हथ घुरण। दादू यू आर माय लव गुरु। अरे बस राधा आई लव यू। छट लिखी हाणे दिल ते ॻाल्हियूं मां न टपींदसि सरहदी नालियूं हिंदुस्तानी कर तूं ॻाल्हियूं वञी परदेस में कर प्यार रे कसम कारी कुतीअ जो मां कोन कंदसि तोसां प्यार रे। 100 ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि तुंहिंजी शादी राधा सां न पर संगीता सां थींदी। पायल असां संगीता जे फ्यूचर जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं। शादी हुनखे करणी आ इन में असांजी राय जो एॾो महत्व कोन्हे। राधा माय लव आई नो दिस क्रूअल वर्ल्ड वोंट लेट अस मी। मम्मी जबरदस्ती मुंहिंजी शादी क्रिश सां कराए रही आहे। मुंहिंजा प्यारा हेॾा हो मुंहिंजा हेॾा होॾा मुंहिंजो जीवन तो सां गॾु रहियो सुठो रहियो सफल हाँ मां स्वागण वयसि जो मां स्वागण वयसि मूंखे मिलियो अहिड़ो घोट सुठो घोट प्यारो घोट मुंहिंजी पूरी थी आशा मन जी पूरी थी आशा। छोड़ियूं छितियूं न छेड़ियो कलकी न मुंहिंजी थेड़ियो नाहिक करियो थियूं मूंखे बदनाम वेंदे वेंदे ओ वेंदे 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 ओ वेंदे 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 कांगाड जय पिरन खे आर्तवार ॾींहुं सोनीअ जो जन्म ॾींहुं आहे। हाँ भाभी जो जन्म ॾींहुं भाभी हूंदी तुंहिंजी मुंहिंजी त घरवारी आहे न। तरसो हिकु ॻाल्हि जो मूंखे तव्हां जवाबु ॾियो। झूर बुढा जेके हूंदा आहिनि उन्हनि जो कंधु ईअं छो थींदो आहे ऐं जेके झूर बुढी हूंदियूं आहिनि उन्हनि जो कंधु ईअं
हीअं छो थींदो आहे? असांखे कहिड़ी ख़बर, असां थोरी जुर ॿुधायूं। हाणे अची वियो माधू, उथो हलूं चांहि पीअण। हा हलो हलो बाबा, चांहि न चांहि पींदुसि पेट गरम थींदो त बाथरूम वञिणो पवंदो। टाइम पास टाइम पास टाइम पास कयो, टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास कयो, टाइम पास टाइम पास टाइम पास। टेंशन खे गोली मारियो, पटाको मस्तीअ जो ॿारियो, टेंशन खे गोली मारियो, पटाको मस्तीअ जो ॿारियो। टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास, अचो ख़ुशीअ में कयूं टाइम पास। टाइम पास